इब्रती सां गॾु मां आदनान शेख, मां हिन सखर जी स्टेट लाइफ में मौजूदु आहियां, जिते हर 2 सालनि जी तरह हिन साल बि इलेक्शन जारी आहे। जेके स्टेट लाइफ में उहिदेदार ऐं इलेक्शन खटी चुकिया आहिनि, अचो त उन्हनि खां पुछूं था हिन इलेक्शन जे बारे में। मुझो नालो सैयद मोहम्मद आज़म, फाइनेंस सेक्रेटरी फेडरेशन जो टाइटल और नालो है स्टेट लाइफ एम्प्लॉइज यूनियन ऑफ पाकिस्तान। जी 2 साल असो इलेक्शन 2 साल जो थींदो आहे। 2 साल को पोइ वरी हाणे नेक्स्ट 2025 अक्टूबर में वरी पोइ इलेक्शन थींदो। सखर में से सिर्फ एक ही कोई ओपोजिशन न हुई, 100% मतलब कि फुल ग्रुप ही विन किया। 74 टोटल वोट एम्प्लॉइज और 100% उन्होंने फुल ग्रुप के ॾेई करे पंहिंजे कायद शाहिद वहीद के कामयाब करायो। सर हो मुझी जान मुझा जिगर, मां हुननि जे लाइ हमेशा कम कंदो रहंदुमि। मां काथे भी हूंदुमि, मां पंहिंजे स्टाफ जे लाइ हर मुमकिन और हर फैसिलिटीज़ जो मुझो कायद और असां नेगोशिएट कंदो मैनेजमेंट सां। असां जो अदारे में जितरा भी मजदूर जाते पूरे पाकिस्तान में कम करन था, असां उन्हनि जे लाइ सुठी मुराद इंशाअल्लाह ताला नेक्स्ट चार्टर में वठी ईंदासीं। मुझो नालो आसिफ अली वाघवा ऐं मां हिते जेको आहे सो असांजी 1 यूनिट आहे, ठीकु आहे। असांजो रेफरेंडम थींदो आहे जेको 100% हिन साल असां शाहिद साहब खे ॾिनोसीं। 74 वोट आहिनि, 74 एम्प्लॉय आहिनि ऐं 74 ई वोट असांजो फुल ग्रुप खे पियो आहे। ऐं असांजो इहो इतमाद असां शाहिद साहब ते वोट ज़रिए असां ॾेई चुका आहियूं। अॼु सखर ज़ोन साबित कयो आहे कि फुल 74 जा 74 वोट 100 जा 100% ॾेई शाहिद साहब खे कामयाबु कयो आहे। त इंशाअल्लाह आईंदा भी हिकमत अमली जेका भी शाहिद साहब जी रहंदी, साईं सैयद आज़म शाह जी रहंदी, जेको असांजो अॻवान आहे, उन सां गॾु शाना बशाना हूंदासीं ऐं इंशाअल्लाह भलाई जा कम थींदा। साईं बाक़ाइदा उन्हनि जे करे ई त असां आहियूं, उन्हनि जे करे असां आहियूं त उन्हनि जा ई कम कंदासीं। उन्हनि जे लाइ मैसेज इहो, मां सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदुमि जंहिं असांखे वोट ॾिनो ऐं असां ते एतमाद कयो। इंशाअल्लाह ईअं ई असां ते आईंदा भी उन्हनि जो जेको आहे असां कमु ईंदा। स्टेट लाइफ एम्प्लॉय यूनियन ऑफ पाकिस्तान जे अॻवाननि जा वीचार, उन्हनि जो इहो चवणु आहे जिन असांखे वोट ॾिनो असां उन्हनि जो शुक्रिया अदा था कयूं। असां उन्हनि जे कमनि जे लाइ फलाह बेदू जे लाइ कम कंदासीं। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इब्रती सखर।